सदोरी नादर तू हिते हिते छो आयो आहीं तू? सदोरी आशिक मजबूर आ खणी भले केॾो बि कंधार हुजे तोखे नथो ॾिसां न मुंहिंजो सुख चैन सभु बर्बाद थी थो वञे। न नादर न, पाण खे कुझु ॾींहं हीअं न मिलणु खपे। अदापुर खे ख़बर पइजी वई आहे हू ॻोल्हा में आहे उन माण्हूअ जी जेको उन राति असांजे घर आयो, ऐं जेकॾहिं उनखे ख़बर पइजी वई त उहो उन राति वारो माण्हू तूं आहे नादर त कहर थी वेंदो, ज़ुल्म थी वेंदो। थधी थी सदोरी कुझु कोन थो थिए, मूंखे तुंहिंजा सिर्फ़ु 5 मिंट खपनि। ठहियो ठहियो, हिते न, हिते ॻोठ जा माण्हू घुमनि फिरनि था, तोखे जेको बि ॻाल्हाइणो आहे न हेॾां अच, हेॾे आ। ख़बर थी नादर, उन राति जेको तू सवेल आयो हुए न, अदा परू ओता कते ॿाहिरि हुयो, हू घर अञा आयो ई न हो त तूं अची वहीं। छा कयां सदोरी, मूंखे तुंहिंजी तात वेहणी नथी, पोइ न ॾिठमि आधी न ॾिठमि सांझी, निकिरी पियसि। तो जेको पत्थर उछलियो हो न, उहो अधी शमा खे वञी लॻो हो। दरवाज़ो तुंहिंजी भेण खोलियो? ऐं अदा परू जो शक बि सॼो अधी शमा ते आहे। आ परू खान केॾे तयारी कई थी? वरियामा ये मूंसां टड़ पायूं करण छॾे ॾे, जेकॾहिं कावड़ अची वई न थाणा कढी छॾी थो साईं। परो वरियाम जे वकड़ खां बच त भलो अथई। वरियाम जंहिंखे वकड़ ॾींदो आहे न उनखे सरियां जेतिरा दाणा कंदो आहे, सरियां जेतिरा। हिकु सलाह ॾिए, सुठो इन में अथई त डरी वञ, न त ॾाढो ॾुखियो थींदी। परू तूं गोहर सां खौसण छॾे ॾे, सुठो इन में अथई। मां ॼाणा त गोहर ॼाणे, तूं केरु थींदो आहे विच में अचण वारो? गोहर जो मां यार आहियां यार, ऐं तूं चई तो गोहर जे विच में न अच। ये गोहर जे वेझो बि आहे न त दज़ थींदे दज़। सुठो इन में अथई त गोहर खां पासो ॾे पासो। वरियामा सिंधीअ में चवणी त ॿुधी हूंदई न, त सखणी कुनी उभा में खणो। अथई लोले जो लूण बि कोन, ॻाल्हियूं त मुड़ुस अहिड़ियूं थो करे ॼण 100 ॾाटीअ जो साईं हुजे। हाणे डर मुंहिंजे अखियुनि जे अॻियां, वञी को गाह पठ जी कर। परो हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुध, गोहर सां इहे नाटकियूं न कर। ऐं जे गोहर जे वेझो बि आहिनि त वरियाम जे वकड़ खां बची न सघंदी। ॾिसी रहंदासीं तोखे बि वरिया, तुंहिंजो पाणी बि हिकु ॾींहुं ज़रूरु कछबो। शायदि तोखे ख़बर न आहे, पर हू चई छॾियो, सम्झ लोह ते लीक अची वई। अमी आयो अमीर माण्हू, असां ग़रीब माण्हू। नादर किथे तव्हां मूंखे धोखो त न ॾींदव? चरी तो में मुंहिंजो साह आहे, भला केरु पंहिंजे साह सां धोखो करे सघे थो छा? मामा तगियो बि रोज़ अचे थो मुंहिंजे बाबा खां मुंहिंजो संग घुरण। मूंखे त कुझु सम्झ में ई नथो अचे त मां छा कयां। नादर तूं छो नथो पंहिंजे घर वारनि खे मुंहिंजे घर मोकिली मुंहिंजे संग जे लाइ? सदोरी तूं फिकर न कर, तुंहिंजी शादी सिर्फ़ु मूंसां ई थींदी, न वारिस अदमग़ज़ी सां न। उनसां तुंहिंजो निकाह कीअं थो थी सघे? हू त चरियो आहे। पर मामा तगियो त चवे थो न त नंढे हूंदे खां ई मुंहिंजे बाबा हुनखे मुंहिंजो संग
लिखी ॾेई छॾियो आहे। हिन दौर में अहिड़ी लिखत जी का बि हैसियत न आहे। पर जेकॾहिं तव्हां मूंसां सची मोहबत कयो था त पोइ मुंहिंजे बाबा खां तव्हां मुंहिंजी संगत जी घुर छो नथा कयो? सदोरी, असांजे घर जी वॾी असांजी भेण आहे ऐं मुंहिंजी भेण चाहे थी त मुंहिंजी शादी कंहिं वॾे घर मां थिए। इन जो मतिलब त तव्हां मर्द बि मजबूर हूंदा आहे। हा सदोरी, मां महिरुनिसा जे जोड़ियल क़ाइदनि ऐं कानूननि जो क़ैदी आहियां। पोइ भला एतिरो त करे सघो था न त वारिस खां मूंखे छिनरायो। हा, इहो थी सघे थो। मां गौर सां ॻाल्हाईंदुसि ऐं बाबा सां बि ॻाल्हाईंदुसि त बाबा तॻे वारनि ते ज़ोर भरे ऐं तॻे वारा मुड़ी वञनि। अदा परू भी त सही। एडो तकड़ो किॾां पियो वञी अदा? बस भेण को ज़रूरी कम आहे। छॾ कम के अदा, तोसां कुछ ॻाल्हाइणो आहे। भेण हींअर मूंखे तमामु तकड़ आहे, सुभाणे ॻाल्हाईंदासीं न। अदा सुभाणे कंहिं ॾिठी आहे? ही ॻाल्हि अहिड़ी आहे जेकॾहिं अॼु मां तोसां इहा ॻाल्हि न कई न, शायदि कॾहिं बि तोसां मां इहा ॻाल्हि न करे सघां। भेण तूं मुंहिंजी ॻाल्हि नथी सम्झी। मूंखे हिन महिल इंतिहाई ज़रूरी कमु आहे। जेकॾहिं ही वेल निकिरी वई न, तूं हा वेल ॿीहर कॾहिं बि कोन ईंदी। मां कुझु बि नथी ॿुधां। मूंखे तोसां हींअर ॻाल्हाइणो आहे ऐं हींअर ई मुंहिंजी ॻाल्हि ॿुधणी अथई। चङो ॿुधाए, पर जल्दी ॿुधाए। त पोइ ॿुध अदा, तोखे ख़बर आहे अदा, अम्मा ऐं बाबा मुंहिंजो मङणो नंढे हूंदे ई कराए छॾियो हुयो। बशू सां मां पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे सघंदसि? हू त न हिन जहान में आहे न हुन जहान में आहे। 24 कलाक नशे में हूंदो आहे। पर अदा सुल्तान ॾिस त केॾो मौतबर माण्हू आहे। अदा परू, तूं मुंहिंजी हुन मवालीअ मां जान छॾाए। अदा परू, अदा परू, अदा परू। बाबा आई घर जो वॾो, जेका तुंहिंजी मर्ज़ी। बाक़ी जे मुंहिंजी सलाह वठी न त मुंहिंजे लाइ शमा जो संग गुरसाले खां बाक़ी से वार सगर हलायो जहान ॾिठो। घर छो कोन हलाईंदमि? घर को लालूअ जी खरियल लारी आ जो कान हलंदी। पर हा बाबा, मुंहिंजी हिकिड़ी शर्त अथव। घर के फीथा हणाए ॾींदो। जे फीथा न हूंदसि ढिकींदो, बाक़ी बाबो तॻियो। छा थियो आहे वार सके? सुहिणो आहे, सेबितो आहे। अरे रे, ये नथो चई त तोखे पंहिंजो पेट में सूर आहे। अड़े मूंखे पंहिंजी भाणे जे सदोरी वारस जे लाइ खपे खपे खपे, सम्झी? हूअं बि चवंदा आहिनि बाबा, मासात मिठी ज़ात, कुकुड़ कहो त खाऊं रात। अरे चमचा, मासात कान थई, पुफाट थी पुफाट। बेअकुल कंहिं जाइ जा। बाबा तूं बि बादशाह माण्हू, हाणे जंहिंखे रिश्तनि जी ख़बर कान्हे का, उहो सियाणे घर हलाईंदो। ऐं बाबा ॿियो त हिन सदोरी जी चाल चलत ठीकु कोन थई, इहा ख़बर अथई न? ॻाल्हि सम्झ में अचेव कान थी। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। पर रूह शमा खे पकड़ियो हो, ख्वार हरू बोरो वेठा मुंहिंजी सदोरी अॻे कनि, सम्झी? बाबा शमा अहिड़ी नाहे अहिड़ी। हरू भरू तव्हां बि पराए न्याणियुनि ते इल्ज़ाम न हणो। ख़ुदा तोखे त न्याणी ॾिनी कोन, घटि में घटि ॿियनि जो त ख़्यालु कर। बाबा हाणे ॻाल्हि ॿुध। मुंहिंजी शादी कराए सदोरीअ सां, बसि मूंखे सदोरी वठी ॾे, मुंहिंजो ज़िद अथई। बाबा चमचा उहे ई कमु ख़राब कयो वेठा अथई। हाणे ही बि शादी कंदो। हाणे हल ॿार, घणो गंद कयो अथई। न बाबा न, मां ठुपी कोन ईंदुमि। हूअं बि चमचनि कमु ख़राब कयो आहे। ॿाहिरि बाबा कुता आहिनि, मां कॾहिं बि न वञाव। चङो वेठो हुजे हिते, मां ई थो वञा। ॾिठई बाबा, ॾिठई अधे वॾे जा कम मूं ते सड़ई थो मूं ते। अड़े सड़े थो तोते त तुंहिंजो छा कंदो? जी बटन हिकिड़ी ॾिनीमांसि, चीकट कढी छॾींदोसांसि। ची ची कंदो तदो, ची ची सड़े।
हिते छो बीठी आई आ? जी अदा गाह करण आई हुयमि। ही त पराई ज़मीन आ, पंहिंजी ज़मीन काथे रही? तू हिते कीअं आई आ? न उञ लॻी अदा ॾाढी, सोचुमि त हेॾां पाणी पी पोइ ॾे पंहिंजी ज़मीन ते वञां थी। पाणी पीअण आई हल हाणे हल गाह खण। जी अदा। अलॻि में थी। बाबा साईं, दोस्तनि बलूचिस्तान घुमण जो प्रोग्राम ठाहियो आहे। मां त ॾाढो चयोमांनि त मां वांदो कोन आ को, पर मञनि ई कोन था। चवनि था न तुंहिंजो हलणु ज़रूरी आहे। तूं बि वांदो, तुंहिंजी संगत बि वांदी। अरे घुमणो अथई त पंहिंजो ज़मीनूं घुम, त को हड़ हासिल थियई। को ज़रूर कोन्हे को बलूचिस्तान वञण जो। बाबा साईं, सालार जी सॼी संगत थी वञे, इजाज़त ॾियोसि त घुमी अचे वञे। पुट महरू, मां हिन जे संगत सॼीअ खे सुञाणा। जहिड़ो हे निकमो, तहिड़ी हिन जी सॼी संगत निकमी। बाबा साईं, मुंहिंजो भाउ सॼो साल केॾां कोन वियो आहे। संगत सां वञी घुमी ईंदो त इन में को आसमान कोन किरी पवंदो। ठीकु आहे पुट, वञी धूड़ पाए। महिरबानी बाबा साईं, पर वरी छा? बाबा साईं दरअसल उते बलूचिस्तान में हिकिड़े दोस्त जी शादी बि आहे, उन में बि शिरकत करणी आहे। कुझु पैसा घुरजनि। घणा पैसा खपनि? 50,000 खनि खपनि। छा 50,000? अरे 50,000 तोखे खपनि का ज़मीन ख़रीद करण वेंदे या घुमण फिरण वेंदे? का गुंजाइश कोन्हे मूं वटि 50,000 रुपए जी। चए त 5,000 रुपया ॾियां बस, सम्झोई? कब्र में खणी वञ चाहिए पैसा। मर नोटन में पूरी दम तोखे नोटन। बैंक के पैसनि जी भरी पई अथसि, मुंहिंजे लाइ 50,000 कोन। सालार, कुझु ख़्यालु कर। तूं बाबा जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो कर। बाबा रुगो तुंहिंजो आहे, असांजो न आहे। हलियो बि ॾिस मां बरमो करे। हीअ बि का ज़िंदगी आहे। हेॾी अची उमिरि थी आहे, पोइ पैसा बाबा खां था घुरणा पवनि। ॾिस गोहर, मुंहिंजी दिलि ई न भरजंदी आहे तोखे ॾिसण मां। मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां बार बार तोखे ॾिसंदी रहां। मुंहिंजी त दिलि ई न भरजंदी आहे तो मां। दिल त मुझे भी ॾाढी चवंदी आहे त सॼो ॾींहुं तोसां वेठो हुजां, पर छा कजे, असांजो समाज तोखे मूंखे ईअं ॾिसी बर्दाश्त न कंदो। तुंहिंजे ऐं मुंहिंजे किरदार ते आङुरियूं खजंदियूं। आङुरियूं भले खणनि, पोइ छा आहे? तूं ॿुधाए, तुंहिंजी मूंसां मोहबत न आहे छा? आहे, छो न आहे? मोहबत आहे तॾहिं त तोसां मिलण ईंदो आहियां। आहे त पोइ डिॼी कंहिंखां तो? उहो हर कॾहिं बि कंहिंखां डिॼो न आहे। जेकॾहिं डिॼे थी न त उहा इज़त। क्षमा मां नथो चाहियां त मुंहिंजे करे तो ते असर पवे। जेकॾहिं तुंहिंजे भाउ परूअ ॾिठो न असांखे त खामखा सॼे ॻोठ में वारी थींदी। चवीं त सच थो, पर ॻाल्हि ॿुध, कॾहिं कॾहिं ईअं बि मिलंदो कर। हाणे मां भला तो घर ऐं तूं भल घर, ठीकु? ये अदा तोखे रिश्तनि जी कहिड़ी परवाह? ओ अदा तगियो जो वेठो आहे, सॼे तर में वेठो होका ॾे त मूंखे केरु ॾे, उनखे छो नथो ॾी? इन वारस खे मां सदोरियो संग कोन ॾींदुसि। अटो जे खोबाटो, हाँ तोखे ॼण ख़बर ई कान्हे त हू तुंहिंजे धीअरनि जे ख़िलाफ़ कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो थो वते। छा थो चए तगियो? यदा साले हाणे छॾ इन ॻाल्हि खे, अलाह खे वञ। आउं पंहिंजी ज़बान सां छा चवां? तूं पाण वञी पुछीसि न। तोबा तोबा, हाणे आउं पंहिंजी ज़बान छो ख़राब कयां? मुंहिंजी चुप। वरी बि कुझु ख़बर त पए त इहो तगियो कहिड़ो तो रंग कढे। अड़ी अदा तोखे छा ॿुधायां, ॾाढी सित थो करे। तोबा हाय अल्लाह साईं, तूं मूंखे माफ़ कजां, खणी तोखे ॿुधायां थी। अदा इहो तगियो चए थो त साले जूं धीअरूं तोबा ॾाढियूं ख़राब आहिनि ऐं राति जो तोबा नथी चई सघां। अदा बस कर अदी मुरादी, इन खां अॻु जो मुंहिंजो सीनो फाटी पवे। बस रे अदा, ॻाल्हि ॿुधी हाणे जे सीनो फाटई थो। पाण ॼाण
आउं छा कयां, पर सोच कुछ सोच आ इन ॻाल्हि ते। आउं वञां थी, पाण ॼाणो पंहिंजा कम ॼाणे। ॾियारी त निभाणी हूंदी वञे, ॾियारी तुंहिंजी रहमत आहे न, दुनिया सां तेरी तोहमत छो थी अड़े। अखियुनि ॾिठी आहे, कननि ॿुधी त बि माण्हू एतबार न कंदा। ही कहिड़ो ज़मानो आहे। या अल्लाह तो सां ते रहम करो, जा मालिक रहम कर। छा पियो सोची मखण? काथे तोखे बि इश्क जो कान त नाहे लॻो? न यार गुलू, सोचां पियो त तूं आहीं छा? मां माण्हू आहियां, ॿियो छा आहियां? तोखे छा जानवर नज़र थो अचां? शायदि लूमड़ न यार बगड़। न लूमड़ ऐं बगड़ खे मिलाइजे त छा ठहंदो? तूं आख़िर चवण छा थो चाहीं? यार जॾहिं तूं रिस नादर खान सां गॾु हूंदो हुई न त लूमड़ वांगुरु मकार थी वेंदो हुई। जॾहिं रिस नादर खान न आहे हूंदो उनजे पोयां बगड़ वारी लूह कंदो आई। आहीं नादर जो यार, पर मूंखे ॻाल्हि सम्झ में तुंहिंजी कान थी अचे। यार मखण, तूं इन ॻाल्हि खे सम्झी बि कोन सघंदे, पर थोरो इंतज़ारु कर, वक़्तु अचण ॾे सभु कुझु सम्झी वेंदे। पर यार नादर त तुंहिंजो यार आहे, उन लाइ तुंहिंजूं ॿ नज़रूं मूंखे सम्झ में नथियूं अचनि। यार मखण, यार त हिकिड़ो बसि मुंहिंजो तूं आहीं, छाकाणि त तूं मुंहिंजे दुख सुख में गॾु आहीं। बाक़ी नादर त नादर आहे न। मतिलबु त तूं नादर जो यार न आहीं? हाणे ईअं बि न आहे मुंहिंजा मोर मखण, फ़िलहालु त मां नादर जो ई यार आहियां। यार तूं त अंग्रेज़ी फिल्म मूंखे सम्झ में ई कोन थो अची। त पाण छॾ हिन मौज़ूअ खे, हल त हली था साले वारी उताक ते चाहियां पियो। मामा तगिया, तूं पंहिंजो पाण खे सम्झी छा थो? आसमान तां लही आयो आहीं छा जो असांखे तो किनो चवी? असां त तोखे पंहिंजे बराबर बि नथा सम्झूं। वॾो आयो आहे इल्ज़ाम हणण वारो। खबरदार, खबरदार जो ॿीहर असांजो नालो वरितो अथई। असां त तुंहिंजी इज़त कयूं, तूं तो वञी मथे ते चढ़ंदो। शमा थियो छा आहे? सफ़ा असली बिर लॻी पई आहे। समझाए पंहिंजे पीउ खे। छो ते बड़बड़ लाती थी? हाँ नथो चवाए त वञी थी मथे में वाटूं ठाही थी। हिकिड़ी न ये ची भट ॾिनी मां त ची ची कंदी वतंदी ची ची। तूं जहिड़ी पाही माण्हू उहो ई चवंदई न। ही तव्हांजा लक्षण, लक्षण तव्हांजा की माण्हुनि खां ॻुझा आहिनि छा? लक्षण वरी असांजा की न आहिनि? पाण त ॼण मुसले तां उथे ई कोन तो। छोरी चहे छा थी गोर? सभा छोरी छिती लगी पया, घर वेठी थी असांखे बि तड़का चाढ़े। शमा तूं माठ कर। माठ कराए पंहिंजे पीउ खे। मां छा लाइ माठ कयां? बाबा तूं ही खणी माठ कर। हाँ वरी तूं बि मूंखे थो चवी त मां माठ कयां? छोरी वेठी थी ते मथो वणे, वरी तूं मथां थो चए त मां माठ कयां? खणा तो बाठो ॾियांस त हिकिड़ो सटको। शमा हलिया 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 छा छा हलिया हलिया? समझाए पंहिंजे पीउ सुकल सांड्रे खे। असांजूं तो गिलाऊं करे। तव्हां असांजा माइट आहियो, तव्हांजो कमु आहे त अदा ऐं बाबा खे समझायो, असांजो घर न फिटायो। असांजे घर में त तुंहिंजे पीउ भाई ॾेई छॾी आहे। हली हली अच हलिया वञ। छोरी त सभा जर ॾई पादर पादर पे गई पर सटको कोन ॼाणे। हणा सां ॿ टे चंबा त घर ताईं ची ची कंदी वते आ, वञी माइटनि खे सलाम ॾे। भले मुर्द नहीं बात ये तो हणे जणो कचे जो कंजार हुजे। ॾिस बशू, मूंसां खैस न कर। मां थो कयां मिटी माइटी जो लिहाज़, ऐं तूं वञी तो वॾेरनि जी टीकर ते वधंदो। कुआड़ी हमरा से लोड़ींदो 24 कलाक। कुआड़ी खून में सुकेसी नथी, अड़े बुढ़ी भी नथो मरे। पहिरियों जेके हकी तुंहिंजा ॾोहारी आहिनि उन्हनि खे त मार, पोइ जी मूंसां पांधो अटकाई जाए त पोइ मां तोखे ॾिसुसि। बछुअ जे भीकूड़ में अची वई नी त अञा मां ओटो करे छॾींदोसांइ गुना गुन। बस बशू बस, बस कर न त छा कंदे पुट तूं?
मूंसां विढ़ंदे अथी एतिरी हिमत ॾेखार हिमत ॾिसूं हिम्मत भी आहे ऐं ताक़त भी आहे पर छा कयां चाचे मलूक जूं अखियूं थी मार पहिरियों तूं हुन सां वेड़ जंहिंजा पेर खड़ा थे ॾिठा आई सम्झी पोइ जेकॾहिं को रत ज़रूर बचे बि त पोइ बशू आदरा कंदासीं अहिड़ो मेल कंदासीं गुण गुण बशू ये अजाया इल्जाम न हण कंहिं माउ जे लाल में एतिरी ज़रूरत न आहे जो मुंहिंजी घिटीअ में पैर रखी केतिरो लिकाइजे परू सॼे तिर खे ख़बर आहे त परू राति जो रुगी जार तो अकेले जार सम्झी बशू तूं हद खां वधंदो थो वञे चुप कर न त अहिड़ो होशियार कंदो साईं जो टंगूं बाहूं भञी खट भेड़ो करे छॾींदो साईं अरे हाणे तूं हलण वारी कर चंपन सां इहो बूछ न भञी छॾियां ठहियो हाणे ठहियो तूं बि हलण जी कर चमचा के जय जा पंहिंजो मुंहुं ॾिठो थी मूंखे तो चमचो चई एॾो मोतबर आहे पंहिंजे पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झे अहिड़ो चंपो साईं जो अरे टर हाणे टर उदा तरसी तो कहीं वञे न त गभा गभा क्या है अरे वडन जे मरहम मारियो आहे ॿिए जी गिची में पओ हल तूं बि हल जंहिं जाड़े बचूअ जे भीकूड़ में अची वञे नी अन्न मां ओटो थी वञे चरे थो छा लाइ थो चओ असां आज़ाद माण्हू पंहिंजी मर्ज़ीअ सां हिते वेठा आहियूं चर मोतबर ॾिस इहो ज़ुल्म नाहे त ॿियो छा आहे मुंहिंजा सभु दोस्त बलोचिस्तान था वञनि ऐं बाबा मूंखे तो चए त वञी बनियूं घुम पहिरियों इहो कचो मुंहिंजो ॾिठल ई कोन्हे को हाणे ॿुधाए अदी त मां पंहिंजे दोस्तनि खे कहिड़ो जवाबु ॾियां छा चवां अदीअ खां छा थो पुछी मां थी ॿुधाए तूं वञी पंहिंजे दोस्तनि खे चओ त असांजी समूरी मिल्कियत जी चाबी असांजी भेण वटि आहे मूं ते बि संगत इहो 60,000 कर्ज़ आहे मां त इहो सोचां थो त इहो कर्ज़ लाहींदुसि कीअं मां त हिन घर में पैदा थी फाथो आहियां सालार मुंहिंजा भाउ मूं वटि हिकिड़ा कंगणे आहिनि इहे मां तव्हांखे थी ॾियां इहे तव्हां खणो ऐं वञी पंहिंजो घरु पूरो कयो मां भला केॾां अचां वञा थी छा जो मूंखे मायूं ॾिसी ताना ॾींदियूं न अदी असां एतिरा किरियल न आहियूं जो पंहिंजी भेण जो सोन खपायूं असां त बसि बाबा जी ॻाल्हि था कयूं बाबा जो पैसो बैंकुनि खे त कमु ईंदो बाक़ी असांखे टको बि न ॾींदो ओहो अजायो था लुड़ कयो तहां भाइरनि खे हिकिड़ो रुपयो बि न मिलंदो अॼु जेकॾहिं बाबा मूंखे पैसा न ॾिना त मां ही घर छॾे हलियो वेंदुसि ऐं कॾहिं बि हेॾा मोह न कंदुसि पोइ त तुंहिंजे पीउ जी टिनि वेलनि जी मानी बची पवंदी पोइ त ॾाढो ख़ुशि थींदो अदा अल्लाह साईं तव्हांखे हिन घर में हमेशह जुड़ियो रखे छो थो घर छॾीं हाँ अदी तूं ॾिस चाहे वेठी अॼु मां तोखे हिकु काड़ करे ॾेखारींदुसि या त मां दोस्तनि सां गॾु बलोचिस्तान वेंदुमि या त मुंहिंजी बिराग बेजान में हूंदी वरी छा ते क्रोध लॻाई बीठा आहियो बाबा मूंखे 50,000 खपनि ऐं तव्हांखे उहे ॾियणा पवंदा सिंधी धीअ मेहरू कीअं तो तुंहिंजो भाउ ॻाल्हाए न ॾींदो छा पैसा त छा कंदे ईअं तो पैसा घुरे ॼण मूं ते लहणो अथई ठीकु आहे बाबा जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़िद ते आहियो न त पोइ अॼु मुंहिंजो बि ज़िद ॾिस न ॾियो मूंखे पैसा न पोइ अहिड़ी ज़िंदगीअ खां मौत बहितर आहे सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।